ही टारगेट किलिंग आहे या हिकु ॾोही वारदात जो नतीजो? पर सिंध सरकार खे ॿुधाइणो पवंदो त सिंध जे बाशऊर माण्हुनि ऐं आम शहरनि खे तहफ़ुज़ छो नथो ॾिनो वञे। घोटकी में PTLF पारां ज़फ़रुल्लाह लाखो जे क़त्ल ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। उस्ताद अॻवान ज़फ़रुल्लाह लाखे जे क़त्ल ते तालीम दोस्त माण्हुनि में ॾुख जी लहर छायल आहे। उत्तर सिंध में ॾोहारनि जी छिड़वागी आम शहरनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॿुधायो वञे थो त मदई जी वेझो अमरोड थाणे जी हद में अणॼातल हथियारबंदनि सखर लाड़काणो मेन रोड ते रुकावटूं रखी ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खां फुर लुट कई। हथियारबंदनि कार खे रोकण जी कोशिश कई त ड्राइवर पारां कार न रोकण तां हथियारबंदनि कार मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में गोलियूं लॻण सबबि घोटकी वासी ज़फ़रुल्लाह लाखो मौक़े ते ई मारिजी वियो। उस्ताद अॻवान ज़फ़रुल्लाह लाखे बाबति चयो वञे थो त हू यारवेज़ क़िस्म जो माण्हू हो। इहो ई सबबु आहे जो संदसि जनाज़े निमाज़ में हज़ारे माण्हुनि शिरकत कई। सिंध सरकार आख़िर छो उत्तर सिंध में बदअमनी ते ज़ाब्तो आणण में संजीदा नाहे? सिंध जे माण्हुनि आख़िर ॾोह कहिड़ो कयो आहे जो खेनि ॾोहारियुनि जे रहम करम ते छॾे ॾिनो वियो आहे? न ईमान सालिम न अमनो अमान, खपी वियो रुगो खार बाजुन में खान। उन्हनि खे तूं समझाए या सिर खणाए, उन्हनि खे तूं समझाए या सिर खणाए। इलाही दुआ अब्द जी तूं अघाए, इलाही दुआ अब्द जी तूं अघाए, त कानून कुरान जारी कराए।